अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सब। उम्मीद त तव्हां सब बिल्कुल ठीक ठाक हूंदव। दोस्तों, तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सोशल मीडिया ते तमाम घणी मशहूरी हासिल कंदड़ मौलाना असदुल्ला खोड़े ते धाड़ेलनि जो हमलो। जी दोस्तों, चयो वञे थो त सखर खां लाड़काणे वेंदड़ रस्ते ते मौलाना असदुल्ला ते धाड़ेलनि हमलो कयो, जंहिंमें उहे उन्हनि खां 4 लख रुपया ऐं 2 मोबाइल फ़ोन भी फुरे विया आहिनि। फोन खां पोइ धाड़ेलनि मौलाना ते तमामु घणो तशद्दुद भी कयो आहे, जंहिंमें हू तमामु घणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। दोस्तों, मौलाना पाण उन वाक़े खे बयानु करे रहियो आहे। अचो त उहो वीडियो ॾिसूं था। शिकारपुर का प्रोग्राम करे लाड़कानी के कमरे में गया राय जा पुलिस अॻे जे थाने में उठाड़े छठाड़े रहा क्लास सिस्टम क्लास मुकाम ड्राइवर का क्लास मोबाइल में आगे सब आयो आधार कार्ड SSP शिकारपुर जिले की घटना मुतालबो था कयूं था आलमन समूरे ते धाड़ेलनि जो एॾो हमलो ऐं एॾी पुलिस जी लापरवाही सही कोन्हे का। जॾहिं त पुलिस हुते वेठी बीठल बि परवत पहुचणु खपे। डेढ़ किलोमीटर थे होते पुलिस बीठी, पुलिस मोबाइल SSP शिकारपुर था SHO आलमन खयो साहब जो कॾहिं कुर्सी कंदा सुभाणे ताईं उहो मिली वेंदो। क़ाइदे सिंध भी इंतज़ामिया सां राब्ते में आहे इंशाअल्लाह सुभाणे 5 बजे ताईं जेका मोबाइल उते मौजूद बीठी हुई उन में SHO हुयो पाण SHO पोइ आयो वाक़े खां पोइ सही पुलिस वारनि घुरायो SHO उते जेॾीमहिल तव्हां सां वारदात थी उते ॿियनि खां कंहिंखां बि वारदात कयूं मोटरसाइकिल वारो सही सही पोइ इंतज़ामिया छा तव्हांखे जेको आहे तो ॾिनो उते जवाबु असांजो नंबर लिखाई असांखे पुलिस मोबाइल ॾिनई सही सखर ताईं छॾे सखर ताईं पुलिस मोबाइल मरी साहिबु सही अस्पताल वठी आयो हुन वटि राति का नंबर बि हुया जमात जा सही असांजी काफ़ी मदद कई त वॾे अस्पताल में वठी आयो इमरजेंसी जे डॉक्टर मौजूदु अलहमदिल्ला गवर्नमेंट इंतज़ामिया बिल्कुलु डॉक्टर अताउन साहब जी केतिरा साहब असांजी ॾाढी ख़िदमत कई रेस्पेक्ट कयूं माशाअल्लाह पटी कई हर वक़्तु दवाऊं ॾिनियूं हर क़िस्म जी मदद कई। हाणे तव्हांजी तबियत सही आहे, पाण चाहींदड़नि खे ॿुधायो। अलहमदिल्ला मां ख़ैरियत सां आहियां, असांजी जमात जो बि घर वारनि जो बि मां ख़ैरियत सां